दोस्तों असां पहुची चुका आहियूं पंहिंजे प्यारे उस्ताद ऐं दोस्त जी उस्ताद ते। अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? उमेद कंदा सभई दोस्त ख़ुशि हूंदो जिन मां तव्हांजो प्यारो दोस्त रबनवाज़ तव्हांजे सिरा यूट्यूब चैनल नवाज़ व्लॉग्स। तो दोस्तों अॼु मां तयार थी कपिड़ा वग़ैरह पाए सो तड़ वड़ करे हाणे वञा थो। सो दोस्त जी दावत आहे, सो मूंसां ॿियो बि दोस्त गॾु आहे। फाइनली दोस्तों असां हाणे निकिरी चुका आहियूं। सो ही मूंसां गॾु आहे दोस्त नासिर अली महर। सो हाणे वञूं था पिया सुल्तानपुर। सो हवा तेज़ गुले थी, सो हुते मिलंदासीं। उस्ताद पे आहे, असांजो दोस्त बि आहे। सो व्लॉग पूरो ॾिसजो। सो वञूं पिया हाणे। हवा तेज़ गुले थी, तमामु ॾाढी हवा गुले थी माशाल्लाह। मौसम बि ज़बरदस्त। फाइनली दोस्तों असां पहुची चुका आहियूं। उस्ताद बि आहे, पंहिंजो दोस्त बि आहे। सो हुन जी उताक ते पहुची चुका आहियूं माशाल्लाह। सुठो कमरो अथसि, पखा वग़ैरह लॻल अथसि, एसियूं वग़ैरह। सो मूंसां ही दोस्त बि गॾु आहे नासिर अली महर। सो हाणे पहुची चुका आहियूं। नासिर अली महर गॾु आहे। सो उस्ताद सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। सो कमु हुयो, सो हुते वियासीं। सो फाइनली दोस्तों नाश्तो वग़ैरह कयो आहे। सो उस्ताद सां कचहरी बि कईसीं। सो उस्ताद जो क़िस्मत जा मेला वेंदा आहिनि। सो हिकिड़ी पिक्चर लॻी अथई। सो पिक्चर बि कढी उस्ताद सां मुस्कुराईंदड़ हिकिड़ी पिक्चर लॻी वई आहे। सो ही मुंहिंजो दोस्त नासिर अली महर दोस्तों उस्ताद सां मोकिलाए हाणे वापसि निकिरी चुका आहियूं पंहिंजे ॻोठ सां गॾु। सो व्लॉग कंदासीं एंड हाणे दुआउनि में यादि। थैंक यू।